अस्सलाम वालेकुम साथियों, हक मौजूद मैं तो सब खैरियत सां हूंदा। अॼु असां क्लासिकल शाइरी जो सिलसिलो शुरू कंदासीं ऐं क्लासिकल शाइरीअ में अॼु असां चूंड कई आहे जंहिं शाइर खे उन जी शाइरीअ में उन जेको क्लासिकल विरसे में सिंधी ॿोलीअ जी झोल में जेके पंहिंजे तख़लीक़ जा गुलाब विधा आहिनि ऐं उहे हमेशह सिंधी अदब जी तारीख़ जो हिकिड़ो ख़ूबसूरत बाब आहे। भेटाई सरकार सिंधी क्लासिकल शाइरी जो वॾो शाइर आहे, पर भेटाई सरकार जा हम असर जेके आहिनि या भेटाई सरकार खां अॻु जा शाइर जेके आहिनि उन्हनि जी शाइरी बि सिंधी शाइरीअ जो हिकिड़ो वॾो असासो आहे। अॼु मुंहिंजे हथ में जेको रिसालो आहे उहो रिसालो आहे मीर शाह इनायत रिज़वी जो। नसरपुर जी धरतीअ सां तालुक़ु रखंदड़ ही सिंध जो उहो क्लासिकल शाइर थी गुज़रियो आहे जंहिंखां भेटाई सरकार पाण उनजो असरु क़बूलियो आहे ऐं हुन जा केतिरा ई बैत जेके आहिनि अॼु बि ईअं नथो चई सघे त हीउ लतीफ़ जो बैत आहे या मीर शाह इनायत जो बैत आहे। कुझु उन जे बैतनि जो तज़किरो अवां सां हिते कंदुसि त सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, तो जो साणे भायो सो आए मांझा दे जो माग, आए शाह इनायत चए मतां लेटण मंझि लाग, ऐं सुल्तानी सुहाग निंडूं कंदे न मिले। अहिड़ी रीति सुर खंभात में बि जेकॾहिं असां ॾिसंदासीं त मीर शाह इनायत रिज़वी जेको आहे उहो ई मीर शाह जो जेको कलाम असांखे मिलियो आहे जंहिंमें चए थो त चंड तुंहिंजी बात मूंखे आहे मन में, अलाह लॻ इनायत चए तूं अछो मंझि राति, तन जिनी जी तात से ॾिसनि तूं ॾेखार मूं, या चंड तुंहिंजा वेण मूंखे आहिनि मन में, अलाह लॻ इनायत चए उन नियापे नैण, सवेरा ई सेण ॾिसी तूं ॾेखार मूं। ईअं ई जेकॾहिं असां मीर शाह जे रिसाले जो असां मुतालो कंदासीं ऐं सुर सारंग खे जेकॾहिं पढ़ंदासीं त मीर शाह चए थो त सारंग खे सारीन माण्हू मिर्घ में हूं, आरूं अबर आसरे ताड़ा तवारीन, सिपूं जे समुंड जूं नैस जी नियारीन, पलर प्यारीन उञायन इनायत चए। इन ई सुर में अॻियां लिखे थो त सारंग सार लहेज अला लॻ इनायत चए, पाणी पूज पटन में अर्ज़ां अन्न करीज, वतन वसाए जित संघारन सुख थिए। हाणे इहे साॻिया ई बेत वरी असांखे भेटाई सरकार जे रिसाले में बि ईअं ई मिलनि था थोरे फेर फार सां। असां लतीफ़ साईं जे शाइराइनि खे बि पढ़ियो आहे ऐं उनखां पोइ नए दौर जे महक़क़नि जूं जेके आहिनि क्लासिकल शाइरी बाबति जेका उन्हनि जी तहक़ीक़ आहे उन जो मुतालो बि कयो आहे। हिन में काफ़ी अहिड़ा बैत आहिनि जेके हिकु लफ़्ज़ जे फेर फार सां उहे बैत साॻी शिकिल में असांखे मिलिया आहिनि। ईअं ई जेकॾहिं असां अॻिते मुतालो कंदासीं सुर कांबोड जो जंहिंमें मीर शाह इनायत चए थो त जहिड़ी सूंहं संध्यास तेढ़ो कींझर में कीन ॿियो, तूल तिनी जे सीन राणियूं अचनि न रास, मोर छल पाण मथायो उभो तमाचे हणी, आऊं गंदरो गरीब राह कींझर कंदी हैं, तोसीं जाम करीब ॾन छॾींदो ॾेज में, माण्हू चवनि मए आऊं आहड़ियाड़ी आहियां, थोरे जे थरनि जा मूंखां चङा से, जाम तमाची जे नज़र नवाज़ी आहियां। ईअं ई जेकॾहिं असां ज़िक्र कंदासीं पिया सुर प्रभात में त जाजक आईं ज़ात त वेला लेह व्याग जे, कंझियूं कुमाचा कीनरा करतनी जी तात, ऐं कीरत रख फुलूब में ॾींहं सॼो ई राति, त ॾातर मिलां ॾात जे मङीअ सां लही, जाजक ॼाणनि जा सापर आऊं न सिखियो, सुणेन नेण पाण सी सॻा जे सिया, जे रीझें तूं राह तापण तारी तरह तुंहिंजे। ईअं ई असां अॼु ज़िक्र कयो मीर शाह इनायत रिज़वी जे कुझु बैतनि जो। ख़ासि तौर ते असां इन्हनि शाइरनि खे निसाबी सतह ते पढ़ियो आहे, पर अवामी सतह ताईं या आम पढ़ंदड़ ताईं हिननि शाइरनि खे घटि पढ़ियो वियो आहे। उन ई करे असां अॼु मीर शाह इनायत रिज़वी जो पंहिंजे हिन क्लासिकल शाइरी वारे सिलसिले में उन्हनि जो मुख़्तसर तारीफ़ ऐं कुझु बैत अवां ताईं पहुचाया। असां इहो चई सघूं था
त हिन शाइर जी जेका ॿोली आहे, हिन शाइर वटि जेको जमाल आहे, ॿोलीअ जी जेका ख़ूबसूरती आहे, उहा क्लासिकल शाइरी में बनिस्बत ॿियनि शाइरनि जे असांखे जेका लतीफ़ सरकार वारी ॿोली मिले थी उन सां हिकु जहिड़ाई ऐं उन सां मुशाबत रखंदड़ आहे। त मियूं शाह इनायत रिज़वी सिंधी क्लासिकल शाइरी जो अहम हवालो, जंहिंजो हीउ रिसालो अॼु अवां सां मुख़्तसर उन जो तारफ़ पेश कयो। जीअं सिंध, जीअं सिंधी ॿोली।